निगरान वफाकी घरू वजीर ख़ातिरी कराया थो तो चूंड अमल साफ़ ऐं शफ़ाफ़ हूंदो। चूंड अमल में इंतज़ामी सतह ते कंहिं ख़ासि ग्रुप जी हिमायत या मुखालफ़त न कई वेंदी। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ जो परॾेही मीडिया खे इंटरव्यू संदसि चवणु आहे त जमहूरियत में पुरअमन एहतजाज हर कंहिं जो हक़ आहे। मुज़ाहिरनि में तशद्दुद खे बर्दाश्त नथो करे सघिजे। असां हर पार्टी जे पुरअमन हक़ जो तहफ़्फ़ुज़ कंदासीं। PTI चेयरमैन अमेरिकी साज़िश वारे बयानी खां पाणी पोइ ते हटी वियो। कुझु वक़्तनि ते सियासतदान अवामी हिमायत हासिल करण लाइ अहिड़ो मौक़िफ़ इख्तियार कंदा आहिनि। नयूं तक़बंदियूं आइनी ज़रूरत आहिनि। तक़बंदियुनि ते एतिराज़ अॻूणी पार्लियामेंट में थी सघियो पिए। का बि परॾेही ताक़त मुल्की मामलनि में मुदाख़लत नथी करे। आइन ऐं हुकूमत जी जोड़जक ऐं हटाइण जो तरीक़ेकार मौजूदु आहे। नवाज़ शरीफ की गिरफ़्तारी बाबत मुझे बयान के सियासी रंग दिनो वियो। निगरान हुकूमत जी का सियासी एजेंडा ना है। यह गाल खुशी की गाल है तो नवाज़ शरीफ पाकिस्तान की सियासत में वापस अचण चाहे तो। निगरान वफाकी घरू वज़ीर सरफराज बुगटी नवाज़ शरीफ के देह वापसी ते गिरफ़्तारी बाबत दिनल बयान ते वज़ाहत पेश करे छॾी। संदसि चवण है तो नवाज़ शरीफ सां कानून मुताबिक सलूक कियो वेंदो। साइफर केस में गिरफ्तार PTI चेयरमैन अटक खां अडियाला जेल मुंतकिल थियण खां इनकार करे छॾियो। ऑफिशियल सीक्रेट एक्ट तहत क़ाइम ख़ासि अदालत जे जज अबुल हसनात मोहम्मद ज़ुल्करनैन अटक जेल में साइफर केस जी ॿुधणी कई। FIA अॼु बि चालान जमा न करायो। अदालत FIA खे जल्द चालान जमा कराइण जो हुकुम ॾिनो। PTI चेयरमैन जी जुडिशियल रिमांड में 10 अक्टूबर ताईं वाद। पाकिस्तानी रुपए की भेंट में अमेरिकी डॉलर के मुल्क में लाथ जो सिलसिलो जारी। अॼु भी इंटर बैंक और ओपन मार्केट में डॉलर वधिक सस्तो थी वियो। इंटर बैंक में अमेरिकी डॉलर ₹1.06 सस्तो थी ₹299.80 जो थी वियो। ओपन मार्केट में अमेरिकी डॉलर ₹2 घटिजी ₹291 ताईं पहुतो। मकानी हाउसिंग टाउन प्लानिंग ऐं बहाली वारे निगरान सूबाई वज़ीर मुबीन जुमानी जी सदारत हेठि लाड़काणे में म्यूनिसिपल कॉर्पोरेशन टाउन कमेटीज़ ज़िले काउंसिल्स हाउसिंग टाउन प्लानिंग जे ऑफिसरनि सां गॾिजाणी। मुबीन जुमानी जो चवणु आहे त मकानी इदारनि मां गोसड़ू मुलाज़िमनि खे फ़ारिग़ करण खां सवाइ तरक़ी मुमकिन न आहे। कराची जे 7 ज़िलनि में 1100 खां वधीक गोसड़ू मुलाज़िमनि जी निशानदी थी आहे। गोसड़ू मुलाज़िम सिंध जे समूरनि ज़िलनि में थी सघनि था। अहिड़नि मुलाज़िमनि जी बि निशानदी थी आहे जेके सालनि खां परॾेह में रहनि था पर खेनि पघारूं मिली रहियूं आहिनि। मकानी इदारनि जे समूरनि मुलाज़िमनि जी तस्दीक जो कमु शुरू करे छॾियो आहे। मकानी इदारनि जे मुलाज़िमनि खे नादरा वसीले पघारूं सदन अकाउंट्स में मुंतक़िल कयूं वेंदियूं। रानीपुर की पीरानी हवेली में कतल थियल फातिमा फरड़ो कतल केस में वही अहम अखबर आई। केस में मुख्य जवाबदार असद शाह की घरवारी हिना शाह पुलिस के गिरफ्तारी दी छड़ी। हिना शाह की वुमेन पुलिस सेंटर खैरपुर मुंतकिल किया वियो। खैरपुर की दहशतगर्दी टोड़ अदालत मुख्य जवाबदार असद शाह के 9 ॾींहं लाइ जिस्मानी रिमांड ते CTD पुलिस हवाले करे छॾियो। मुख्य जवाबदार असद शाह के रिमांड पूरो थियण ते दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश किया वियो। फातिमा फरड़ो कतल केस में गिरफ्तार जवाबदार फयाज शाह के सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद में पेश कयो वियो। हिना शाह पाण मुरादो केस में गिरफ्तारी पेश कई आहे। फयाज शाह के ॿिए केस में गिरफ्तार कयो हो। अदालत के आगाही अदालत जवाबदारनि खे ट्रायल कोर्ट सां राब्तो करण जो हुकुम ॾेई छॾियो। फयाज शाह जी फातिमा फरड़ो केस में ज़मानत में वाध न थी।
फातिमा फरड़ो कत्ल केस में गिरफ्तार जवाबदार फयाज शाह के हैदराबाद की अदालत में पेशी दौरान प्रोटोकॉल। गिरफ्तार जवाबदार फयाज शाह के सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद में पेशी खां पोइ पुलिस एहलकारनि पारां सरकारी गाड़ी में अॻियां विहारियो वियो। फयाज शाह पुलिस मोबाइल में अॻियां वेही मोबाइल फोन चार्ज कंदो रहियो। एहलकारनि संदसि हथकड़ियूं बि लाहे छॾियूं हुयूं। सोशल मीडिया ते हलियल ख़बर वायरल थियण खां पोइ पुलिस ते सख़्त तनक़ीद। जवाबदार फयाज शाह के प्रोटोकॉल ॾियण जी ख़बर हलण ते SSP खैरपुर SHO राणीपुर बचल काज़ी के मुअत्तल करे छॾियो। औरतुनि जे हक़नि बाबति क़ौमी कमीशन जी चेयरपर्सन नीलोफर बख्तियार ख़ान वाहण पहुची वई। मासूम फातिमा फरड़ो जी अमर सां ताज़ियत। नीलोफर बख्तियार शबाना फरड़ो सां दुख जो इज़हार करण दौरान लुढ़क लाड़े वेठी। फातिमा फरड़ो जी अमर के केस में हर मुमकिन मदद की ख़ातिरी। सखर के सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर के कत्ल केस में मुख्य सहूलतकार ऐं पनाह ॾींदड़ गिरफ्तार। SSP सखर इरफान समूह की अगवाणी में सांगी ऐं अलफ कच्छे वारनि इलाइक़नि में ऑपरेशन कियो वियो। इरफान समूह मूजिब कातिलनि के पनाह ॾींदड़ ऐं मुख्य सहूलतकार बशीर महर के गिरफ्तार कियो वियो। सहूलतकारनि कातिलनि के सांगी के कच्छे में पनाह ॾेई रहियो हो। ठटे ज़िले की तकबंदियुनि में तब्दीली। सिंध असेंबली की एक सीट घटिजी वई। ज़रियनि मौजूब इलेक्शन कमीशन नयन तकबंदियुनि की शुरुआती लिस्ट तैयार करे वरिती। डिजिटल आदमशुमारी तहत घट आबादी ॾियण आहे। ठटे ज़िले की 3 सूबाई तकनि मां हिक खे ख़त्म करण जो फ़ैसिलो कयो वियो। ज़रियनि दावा कया है त ठटे ऐं घोड़ाबारी जे सूबाई तकनि खे बरक़रार रखी मीरपुर साखरो वारे तक खे ख़त्म कयो वेंदो। घारे धाबे जी हालेजी ऐं जुंगशाई वारनि इलाइक़नि ते ॿधल 9 तक जोड़े मलीर में शामिल कयो वेंदो। सियासी समाजी अॻवाननि चिताव ॾिनो आहे त ठटे ज़िले जी हदुनि सां हथ चुरांद कई वई त मुज़ाहिमती तहरीक जी शुरूआत कंदासीं। ड्यूटियुनि तां गैर हाज़िर रहंदड़ नौशरो फिरोज़ ज़िले के 62 उस्तादनि के शोकास नोटिस जारी। तालीम खाते के डायरेक्टर प्राइमरी नसीर अहमद जोगी ज़िले के 5 तालुकनि के उस्तादनि के नोटिस जारी किया। नौशरो फिरोज़ मोरो भिरिया कंडियारो ऐं मेहरापुर के मेल ऐं फीमेल उस्तादनि के 14 ॾींहं अंदर जवाब जमा कराइण की हिदायत।